अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद है तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। दोस्तों जो कि हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त रूबी अली हिकु नई फिल्म तयारु करे रही आहे। उन ई फिल्म जो नालो छा आहे ऐं उन ई फिल्म में कहिड़ा कहिड़ा एक्टर्स कमु करे रहिया आहिनि ऐं उहा फिल्म कहिड़े चैनल तां रिलीज़ कई वेंदी, इहो आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। ऐं इन ई फिल्म जी शूटिंग जो वीडियो भी इंशाअल्लाह ताला आउं तव्हांखे हिन वीडियोज़ में ॾेखारींदुसि। पर दोस्तों उन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु विसारींदा। सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जेका फिल्म तयारु करे रही आहे उन जो नालो आहे बाख ऐं उन में अब्बास गुल सां रूबी अली जो मेन कैरेक्टर आहे। ऐं इन खां अलावा हुन फिल्म में बाख में शमा मंगी, मुनीर साल ऐं जानज़ेब अली, अब्बास गुल ओढाणो ऐं इन खां अलावा ॿिया केतिरा ई सीनियर एक्टर्स इन फिल्म में शामिल आहिनि। ऐं दोस्तों अचो त हलूं था हाणे उन ई शूटिंग जे तरफ़ ऐं ॾिसूं था उहा रूबी अली जी फिल्म जी शूटिंग जो वीडियो।